नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कराची मां खबर ॾींदा सॼे मुल्क में पाकिस्तान जो बचा ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। फ़ौज जे शहीद ऐं गाज़ियन खे क़ौम जो सलाम ऐं बेटा पेश। इस्लामाबाद में 31 तोपनि जी सलामी सां ॾियारे जी शुरूआत थी। सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपनि जी सलामी फजर जी नमाज़ बाद मुल्क जी सलामती ऐं खुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं। योम दिफ़ा जी मुख्य तक़रीब शाम 5 वॻे GHQ रावलपिंडी में थींदी। मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीली जी तक़रीब थी। सदर आरिफ अलवी जो चवण आहे त बचा ॾियारो जुरियत, बहादुरी, हुबुल वतनी ऐं फर्ज़ सां लॻा जी अलामत आहे। पाकिस्तानी फ़ौज जुरियत सां दुश्मन जी अज़म खे खाक में मिलायो हो। पाकिस्तान परी बहरी ऐं हवाई फ़ौज दुश्मन खे हर मास ते शिकस्त ॾिनी। फ़ौज ऐं सिक्योरिटी इदारा मुल्की सलामती लाइ किरदार अदा करे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।